प्रोग्राम अवामी मसला में आवां जो मेज़बान पीर कयूं। नाज़रीन, अॼु असीं तालके कंबर जे ॻोठ हाजी जाम खान चांडियो नूरियाणीअ में मौजूदु आहियूं ऐं हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे पई, उन खां अलावा हिननि खे कहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं मिलियल आहिनि ऐं ॿियो हिकिड़ी अहम जेका ॻाल्हि ॾिठी थी वञे थी त अक्सर जेके ॻोठाणा आहिनि उहे ॻोठनि मां लॾ पलाण करे शहरनि जो रुख़ कनि था पिया ऐं केतिरा ई ॻोठ वीरान थी चुका आहिनि, केतिरा ई घर ख़ाली पियल आहिनि। उन्हनि जी कहिड़ी वजह आहे? ॿियो ही जेकी वबाई बीमारी कोरोना वायरस जे शहरनि खे त मुतासिर कयो आहे, इन बीमारीअ सबबु ॻोठाणनि जी ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु पियो आहे? अचो त ॻोठ जाम खान चांडियो नूरियाणीअ जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे इन हवाले सां छा था चवनि। तव्हां ॿुधायो त हीउ जेको ॻोठु आहे हीउ कॾहिं आबाद थियो ऐं हिन खे कंहिं आबाद कयो हुयो ऐं हिते पहिरियां केरु अची वेठा हुया? हे ॻोठु पाकिस्तान खां अॻु में आबाद थियल आहे। उन खां बाद में जेके ज़मीनूं सभु कंहिंखे टुकड़ा टुकड़ा पंहिंजा आहिनि। ॿिनि रुपयनि वारा शहर छॾे ताक़त वारा के कराची के लाड़काणे कंबर विया आहिनि। वोट वठण महिल सभु अचनि, वोट वठी वञनि। असांखे न गैस आहे, न पाणी आहे, न रोड आहे, काई सहूलियत न आहे। हिन महिल कोरोना जी बीमारी आहे, असांजी कंहिं सार संभाल कान लधी आहे। असां पंहिंजे बुखुनि ॾुखुनि में पंहिंजा पाण ॻोठ में वेठा आहियूं। वाधारो गवर्नमेंट खे पाण असांजी मदद करे। अच्छा, जेके अॻे ॻोठनि में हूंदी सिक मोहबत या को मसइलो थींदो हो त सभु गॾु थी वेंदा हूंदा, छा हाणे बि उहा ॻोठनि में सिक मोहबत आहे? न कान रही आहे उहा अॼु। उहा सिक मोहबत अॼु नफ़रतूं वधी वियूं आहिनि। का सरमेदारी अहिड़ी आहे कान, कई भाउ कावड़ खे ठहाइनि, हर को मुखालफ़ करे या विढ़ाइण वारो ठाहिण वारो बिरादरी में कोई बि न आहे। जेके बि असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि त फ़ैसिले लाइ वञि त 11 पंध कराइनि था। ख़त ॾिनऊं वरी आहिनि मोटी कोन, हर को ख़ाली मोटी हलियो थो अचे। बसि मिड़ई टाइम पास कयूं था पिया, ॻोठ में रही बि छा कयूं। अच्छा, हीउ ॻोठु जेको तालीम जे हवाले सां केतिरो अॻु भरो रहियो आहे? हे तालीम त हितां तमामु घणी थी वई आहे। हिन ॻोठ जा के पायलट थी विया, इंजीनियर थी विया, के वॾनि वॾनि मूंखे नाम नथा अचनि कहिड़े पोस्टनि ते पुॻा आहिनि, पर हिन वक़्तु त ख़ासि करे काई तालीम कान्हे का। बसि रुॻो हिकिड़ो प्राइमरी स्कूल आहे, नंढड़ा छोकिरा पढ़नि था पिया, बाक़ी ॿियो ख़ासि तालीम कान्हे का। मामा, हिन ॻोठ जो असांखे असरो एतिरो ई गुज़रियो आहे जो पाकिस्तान खां अॻु में हिते ॻोठु इहे थियो आहे। असांजो ॾाॾो बि हिन ॻोठ में आयो, असांजो नानो मोहम्मद हाजी जाम मोहम्मद साली बि अचे वेठा। ॻोठ बि उन्हनि जे नाले ते मशहूरु आहे। चंग मुड़सी रैसी वॾेरपी बि उन्हनि जी हुई। उन खां अलावा त टोटल लॾे छॾे विया आहिनि। नंढड़ा ॿार ऐं सगीरनि वीचारनि खां पढ़ाई कोन्हे का। छत जो स्कूल जी छत किरी पई आहे, को न मुला आहे, न को मौलवी आहे, न को नाली आहे, न का रोड आहे, न का सहूलियत ई आहे। जो पोयों असांजे ॻोठनि जे पोयों सिम आहे त काफ़ी ॿार असांजा ॿुॾी मरी बि चुका आहिनि। पाणी जी एतिरी तकलीफ़ आहे जो असांजूं नियाणियूं वञनि थियूं पाणी भरण त चेल ते पाणी अचे थो, कंहिं वेले उरा ते पाणी थो अचे, सिम मां टपी पाणी भरे ॿाड़ो पाणी आहे, पीअण जी सहूलियत असांखे न आहे। उतां भरे चारियूं मोटी 2 कलाक उन्हनि खे इंतज़ारु थी थो वञे, इंतज़ारु लॻे थो। असांजो को बि मददगार न आहे जेका असांखे सहूलियत मिली वञे। उन वजह खां वीचारा ग़रीब जेके आहिनि मिसकिन का कुड़मत था कनि, को छा था कनि, वेठा आहिनि पेट गुज़ारो करण, ॿियो त वीचारनि खे कुझु बि कोन्हे को। वोट जी महिल पोइ जेके बि असांजा सरमंदा आहिनि पाण बि अचनि था, फिमिलियुनि खे बि वठी था अचनि त असांजी मदद कयो, मदद करे चाढ़ियूं था। उन खां अलावा त केर बि इंसानु हुननि जो असांखे ईअं नथो पुछे त को बीमार आहियो, को तकलीफ़ अथव, को ॾुख अथव, को मरी बचायो तव्हांजे उज़र ते अचूं, उहा बि ॻाल्हि कोन्हे का। बाक़ी हर को पंहिंजे को खाइण जे लाइ आहे। अच्छा, हीअ जेका कोरोना जी बीमारी जेका थी आहे त उन सां अव्हां ते कहिड़ो असरु पियो आहे? तव्हां शहरनि ताईं वञो था या ॻोठ ताईं महदूदु आहियो या सरकार तरफ़ां कहिड़ी मदद कई वई आहे तव्हां? साईं, असां सरकार तरफ़ां इहा मदद कई आहे। असांजी अबाणो बनी जागीर उते आहे। असांजो भाउ अचे पियो, उन जा बि स्कूटरनि जूं बथियूं, लाइटूं, इंडक्टर पुलिस बनी छॾिया आहिनि। कुझु बि नथो मिले। पंहिंजो खीर मखण जी लस्सी जो ढुक करे उहा खाऊं था, बाक़ी भाॼी वठण खां बि कोन था अचनि। जो वञूं था, हे मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे, बैंक में पैसा आया कढाइण वियासीं, उन खे फ़ौजनि 7-8 लठियूं हणी 3 कलाक हथ मथे करे फिरी कयो त असांखे सहूलियत इहा मिली वई आहे। नज़ीर साईं, तव्हां असांखे ॿुधायो त हीउ जाम खान चांडियो नूरियाणी तालके कंबर में तालीम जे हवाले सां, शऊर जे हवाले सां ऐं ख़ुशि तबियत जे हवाले सां ही जेके माण्हू आहिनि उहे ख़ुशहाल बि रहिया आहिनि, पर हिन ॻोठ जा माण्हू जेके बि अॻु भरा थियनि था या पाण भरा थियनि था त उहे लॾ पलाण बि करे था। तव्हां असांखे हिन ॻोठ जी थोरो तारीख़ बाबति असांखे ॿुधायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीउ ॻोठ तक़रीबन 1943 में ॿधो हुयो आहे। 4 भाइरनि ॿधो हुयो। हिकिड़ो जो नालो मोहम्मद जाम हुयो, ॿिए जो नालो ग़ुलाम हैदर हुयो,
ॿिए जो नालो हासिल ख़ान हुयो, टे जो नालो शाह अली हुयो। उनजो कोई पंहिंजो ॿियो बि अज़ीज़ हुयो, उहो बि हुन सां गॾु हुन ॻोठ में ॿधऊं। माना 5 आने मां फ़र्द आने इहो ॻोठ ॿधो हुयो। उन खां पोइ वक़्त सिर हीअ जेके ज़मीनूं हुयूं उन वक़्त में जागीराणियुनि जूं हुयूं, उन्हनि खां पंहिंजे पैसनि ते ख़रीद करे पोइ हर कंहिं पैसे जे लिहाज़ सां कंहिं 10 जे बि कंहिं 20 जे कंहिं 5 जे पोइ ख़रीद करे उते। उन खां पोइ हीउ ॻोठ वधंदो रहियो, हलंदो रहियो, तरक़ी कंदो रहियो। मामा साल जे पुट मां नज़ीर हुसैन खे पढ़ायूं, उन इहा उस्ताद प्राइमरी उस्ताद थियो। हिन ॻोठ खे जेकर ईअं चयो वञे त हिन ॻोठ जो अबो उहो ई आहे। जेतिरे क़दुरु ॻोठ खे तइलीम जे ज़मीन खां आसमान ते पहुचायो उन ई शख़्स पहुचायो आहे। वधीक जो अलाह हुनखे पंहिंजो कुर्ब में आणींदो। जेके पटे वाले खां वठी चौकीदार खां वठी इंजीनियर ताईं माण्हू उन तयारु कया आहिनि। बाक़ी रही ॻोठ में लॾ पलाण जी ॻाल्हि या ॿी का ॻाल्हि, उहा दुनिया जो दस्तूर अहिड़ो आहे जेकॾहिं को थोरो पाण भरो थींदो आहे त कंहिं ख़ुशहाल जॻह ते ईंदो आहे, ख़ुशहाल इलाइक़े ईंदो आहे, अमन वारी जॻह ईंदो आहे। ॿाहिरि में ख़ासि करे बदअमीनी बि घणी आहे, चोरियुनि चकारनि जा बि भउ आहिनि। खणी न बि थियंदो त ज़हनी टेंशन माण्हुनि खे उहो घणो लॻो पिया बदअमीनी लिहाज़ सां। पोइ को कीअं थो चवे, को कीअं थो, उहो अलॻि ॻाल्हि आहे। पर हिकिड़ो इहो ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि, ॻोठनि में सहूलियतूं कोन्हनि के। नंबर 1, असांजे हिन कलर ताल के कलर यूसी में यूसी कलर या यूनिक कलर में पाणी खारो आहे। जेके कने गवर्नमेंट जे तरफ़ां वाटर सप्लाई लॻनि सभु टोटल नाकारा आहिनि, हिकिड़ो बि नाकारो न आहे। मसइला असांजो पंहिंजो आहे, शेखवा करे चवंदा आहिनि, शेखवा ते लॻल आहे, उहो हुन जूं मशीनूं चोराए विया, अलाए छा थी वियो, पाइप लीकेज थी आहे, कुझु बि कोन थियो। हाणे असां एतिरो पंहिंजे खीसे में कॾहिं ख़र्चो कयूं छा? जेको पंहिंजो असां पाण पेट पाले मस था सघूं त असां उन जूं केतिरा पटियालनि जा ख़र्चा कयूं, उन चौकीदारनि जा ख़र्चा कयूं, उनजे असां तेल जा ख़र्चा कयूं, उनजे असां ॿियो कहिड़ो ख़र्चो कयूं? या असां पीआरियूं बदअमीनी आहे थी सुभाणे चौकीदार खे को हुते धकणी वञे, को मारे वञे, को करे वञे त पोइ उहो रहंदो असां ॻोठाणे ॻिची में। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे उहो पाणी खारे जे करे ॿियूं सहूलियतूं हिकु त असां डिस्पेंसरी जंहिंखे अस्पताल करे चवंदा आहियूं उहा कान्हे का। अमुन जूं ॻाल्हि हुन में अचे वई। पढ़ाई जूं सहूलियतूं ॿाहिरि में घटि, छो त हिकु माण्हू वञे थो शहर, उनखे सवारी जी सहूलियत, अचण वञण जी सहूलियत, कॾहिं मींहुं आहे, कॾहिं पाणी आहे, कॾहिं ओथर आहे, कॾहिं तूफ़ान आहे। इहे बि ॿारनि सां हिते मां शामिलु आहिनि। उहे अचण वञण में अकेला पिया असां उहे एतिरो ज़ाती ख़र्चु कोन्हे। हर मोटरसाइकिल ते या कंहिं सवारी ते अचे, तमामु घणा मसइला उनजे करे जेकॾहिं को थोरो को पाण भरो थिए थो न, ॿाहिरि खे छॾे, ॻोठनि खे छॾे, शहरनि जो वञी पासो वठे। उन में सहूलियतूं सुख, उन में फैसिलिटी, अस्पताल जी फैसिलिटी आहे, उन में ड्रेनेज सिस्टम उहा सहूलियत आहे, उन में पढ़ाई जी सहूलियत आहे, मार्केट जी सहूलियत आहे, ॿियूं के सहूलियतूं उन हर सहूलियत मतिलबु सिटी जूं ॻाल्हियूं हर सहूलियत थी सघे न। उन न सहूलियतुनि जे करे माण्हू ॿाहिरि में छॾे। हिन में बि साॻियो ई चकर आहे। न सहूलियतुनि जे करे माण्हू ॻोठ छॾींदा आहिनि, हलंदा था वञनि, न सहूलियतुनि पोइ उन में न ईअं रुॻो सिहत आहे न, उन ते ॿियूं बि सहूलियतूं केतिरियूं आहिनि उहो न हुअण जे करे। हुन थींदा आहिनि पोइ के कंबर ॾे विया आहिनि, के लाड़काणे विया आहिनि, के कराची विया आहिनि, के हैदराबाद या जामशेल ॾे विया आहिनि। मतिलबु हाणे आहिस्ते आहिस्ते लहींदा था वञनि, जेको पाण भरो थिए थो सुख थिए थो। हाणे हिते सहूलियतूं कोन्हनि के मां वञी शहर में उहे सहूलियतूं वठां, पोइ पंहिंजे लिहाज़ पंहिंजे ताक़त लिहाज़ कराची वञे या लाड़काणे वञे या असां वेझो आहे कंबर वञे। इहे ॻाल्हि न। बाक़ी हीअ ॻोठ में अलाह जी महिरबानी सां अहिड़ो को बि ख़ासि वॾो ॿटी को सिटी को न थियल आहे जो जंहिंजे करे ॻोठ फिटे या को पाण में तकरार आहे या को पाण में अहिड़ो खूंड जो कुझु बि न आहे। सिर्फ़ु सहूलियतुनि जे करे बसि ॻोठ छॾींदो थो वञे। जीअं हिन ॻोठ जा मसइला त घणा ई आहिनि, पर रोड रस्तो बि न आहे, पाणी बि जी सहूलियत न आहे, बिजली इहा हालत लॻी पिया त 3-3 4-4 तारुनि खे ॻंढा लॻा पिया आहिनि। 2 महीने 3 महीने 5 ॾींहं बि तारूं असांजूं किरनि थियूं। ट्रांसफार्म बिजली असांखे कटे विया, वापडार असां पाण पिया ॻंढियूं, उन में असांजे ॻोठ जो वाक़ियो बि थी पियो आहे, जंहिंमें अलाह हुन असांजे सोट खे बचाए शीशमनि खे बचायो आहे। ॿियो त जेके चूंडियल निमांदा आहिनि वोट वठी था वञनि, पोइ मोटी 5 सालनि में 2 सालनि में 2.5 सालनि में सार बि न सालनि, त छा ॻोठ जो छो छा न थियो आहे? छो त इहे मसइला खुटण जहिड़ा न आहिनि। हीअ सारी ज़िंदगी आहे, हीअ मसइला पिया हलंदा, पर कुझु न कुझु कंहिंजे लाइ बि कुझु सोचिबो आहे। रोड ॾिसो था ख़राबु लॻो पिया, पाणी जे लाइ असां 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं में नलको ख़राबु थो अची वञे, उन खे आख़िर फोड़ी करे ॻोठ ठारायूं था पिया। अच्छा, मिठे पाणी जी हिते सहूलियत न हिते पूरी सहूलियत न आहे। हाणे बि थी ख़राबु थी पियो, भॼी पियो जोड़ खां 2 ॾारा 3 ॾारा असां मक्सिन में वञी तक़रीबन 2 किलो 2.5 किलोमीटर असां पंधु करे असांजा ॿार वञी उतां पाणी भरे आया।
पोइ असां पाण में 5-5 10-10 करे फोड़ी करे ठाहिरायो आहे। त इहा असांजे निमांदनि खे बि न आहे त को हिननि खे छा तकलीफ़ छा आधार आहे छा न आहे, हिनखे छा खपे छा न खपे। 12 महीननि में त असां ॾिठो आहे, पर 5 सालनि में हुनखे ॾिठो न आहे असां। आख़िरकार हितां जा जेके खोड़ सारा अहिड़ा पढ़ियल लिखियल आहिनि जेके सुठनि उहिदनि ते आहिनि, त उन्हनि कॾहिं ॻोठ लाइ कुझु कयो आहे या हितां लॾ पलाण छो करे विया आहिनि? साईं हिते हिकिड़ी अर्ज़ु आहे न त जेके ॿिनि जरेबान वारा जा जरेबार आहिनि उहे मजबूरी खां हिकिड़ो वेठा आहिनि, उन्हनि खे वार न आहे। उथंदे मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, त मूंखे न आहे ताक़त जो मां हितां लॾे वञी शहर में उते कारोबार खोले उते जॻह वठी या प्लाट वठी मां उते पंहिंजी राश कयां। पोइ हितां जेके आसूदा आहिनि माण्हू 5 रुपए वारा आहिनि, सरंदी वारा आहिनि, उहे लॾियूं था वञनि। हिते ग़रीब आहिनि, के कुड़मी आहिनि, के कंहिं ज़मीन कनि था पिया। सुख असांखे चके जो बि कोन्हे को। असां अॼु बि चऊं था, सुभाणे चवंदा असांखे कंहिं शइ जो टुक सुख न आहे। पर जेके लॾे विया आहिनि आसूदा आहिनि या नौकिरनि वारा आहिनि, उहे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ लॾिया आहिनि। मोटी ॻोठ जे लाइ कुझु नथो चओ त को पोयनि खे तकलीफ़ आहे या कुझु उन्हनि खे मिले थो नथो मिले। किरोना जो हिन ॻोठाणी ज़िंदगीअ ते केतिरो असरु पियो आहे? साईं मां अर्ज़ु थो कयां त हिकिड़ो न सॼी दुनिया खे, हिकु पाकिस्तान पर सॼी दुनिया जे कारोबार खे, अवाम खे, हर तबिके खे ईअं सम्झो त 100 खां 500 खां 100 साल 800-900 साल हीउ पोते करे छॾियो आहे। जीअं 1901 में आहे बीमारी, उन वक़्तु आहे, उन वक़्तु 5 करोड़ माण्हू हुआ, उन खां वरी 47 में आहे, उन 10 खां 15 करोड़ हुआ। हिन में बि जेको ॿुधायूं था पिया अख़बारुनि में, टेलीविज़न ते ॿुधूं था, रेडियो ते ॿुधूं था, तक़रीबन हीअ 21 ताईं बि हली सघे थी। पर हिन जो इलाजु अञा ताईं न निकितो आहे। मां सॼी दुनिया खे पर हे टेलीविज़न ज़रिए ऐं भाउ साफ़ी जे क़ईमत ज़रिए मां उनखे अर्ज़ो कयां त अलाह खे हर वक़्तु ॿाॾाइनि। तकलीफ़ हुजे या सुख हुजे या बीमारी हुजे या ख़ुशि बल हुजे, उन में ॿाॾाइनि। हुनखे का तकलीफ़ न ईंदी। मुंहिंजो इहो अलाह ते यकीन आहे, का अलाह हुनखे तकलीफ़ न ॾेखारींदो। हिन ॻोठ में जंहिं ते साईं नरसिंह पाण आला आया तो हुया, माशाअल्लाह तालीम सुठी हुई, वॾनि खे बि शऊर हूंदो हो त असां पंहिंजे नंढनि खे पढ़ायूं। हिन वक़्तु उहो हिन दुनिया मां गुज़ारे वियो, उहो शऊर न रहियो आहे। ॻोठ में का बि सहूलियत कोन्हे का, न रोड आहे, न बिजली आहे, न गैस आहे, न पाणी आहे। हर को इन जे करे लॾ पढ़ाइण थो करे त ॿराड़ी में का बि सहूलियत कोन्हे। शहर में बिजली आहे, गैस आहे, पाणी आहे, हर को इन जे करे छॾियो आहे। बाक़ी तालीम जेका अॻे हुई हाणे उहा कोन्हे का। हाणे न उहे पढ़ाइण वारा रहिया आहिनि, न वरी माउ पीउ खे इहो ई शऊर आहे त असां पंहिंजे ॿारनि खे अॻिते पढ़ायूं। माउ पीउ बि ॿारनि खां हथ कढी पिटी विया आहिनि। मास्तर पंहिंजो चवंदा असांखे पघार मिले, मास्तरनि जो हिकिड़ो पढ़ाए ॿारनि खां लुको फाटो आहे। सो मसइलो इहो आहे त अॻे तालीम हुई, अॻे वॾा ख़ुदि पाण असांखे स्कूल में छॾे वेंदा हुआ। हिन वक़्तु कंहिं वॾे खे चऊं था बाबा पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾियो, बाबा असां छो छॾियूं? जेकॾहिं ॿार को मास्तर को ॿार खे थप थो वणे त सॼो गुड़ो भुज असांजे ॿार खे थप छो आहे? असांजा वॾा हूंदा हुआ अलाह जो कसम आहे त असांखे मास्तर नज़ीर थियण खे चई असांखे मार कढाईंदा हुआ ऐं खिलंदा ईंदा हुआ। अॼु के ॿार खे थप थी लॻे त सॼो घर जो थिए थो त मास्तर असांजे ॿार खे थप छो हुई आहे। नेठि पहिरियों ॿार जी हूंदी आहे परवरिश माउ पीउ, जे माउ पीउ हुनजा शऊर न आहे, उन्हनि खे न पढ़ाइण जो न का चए त मास्तर छा पढ़ाईंदो। ज़रूरु ॿार स्कूल मां अचे थो त माउ पीउ जो फरवा बाबा तव्हांखे छा पढ़ायूं, हिकिड़ो सबक़ु मिलियो न। पर ॿार ईंदो किताब रखे बसि पोइ ॿनिनि ॾे भॼी वञनि, ॻोठ ॾे भॼी वञनि, को लॻड़ उॾारे। तालीम जो मसइलो, तालीम पूरी थी वई आहे, तालीम अॻी कोन्हे का। असां 5 दर्जा पढ़ियल आहियूं, ख़ुदा जे कसम अॼु ताईं असांखे मैट्रिक वारो बि न मारींदो। ऐं त उन वक़्त में एॾी तालीम हुई, हिन वक़्तु तालीम कोन्हे का। अच्छा, जेकी ॻोठ जा माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ खातनि में आहिनि, वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि, त उन्हनि कॾहिं पंहिंजे ॻोठ ॾांहुं मुंहुं कयो आहे या ॻोठ जी सहूलियत लाइ कुझु कयो आहे? जेके बि असांजा वॾा माण्हू हुया या तालीम याफ़्ता माण्हू हुआ उहे ॻोठ छॾे विया आहिनि। वरी ॻोठ ॾे असां सां गॾु रांदियूं खेॾिया, क्रिकेट ग्राउंड ते गॾु हूंदा हुआसीं। पर अॻे में छा हूंदो हो त उन्हनि खे तालीम हुई, पर मसइलो इहो हो त उन्हनि खे एतिरो शऊर कोन हो। पर माशाअल्लाह अॼु उहे असांजे ॻोठ खे छॾे विया, वरी असांजे ॻोठ ॾे छह कोन आया आहियूं। जेके उहे माण्हू चवंदा हुआ बाबा असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं, उहे जॾहिं उन्हनि खे नौकरियूं मिलियूं त ॻोठ ॾे छक बि कोन आया आहियूं। नाज़रीन, ॻोठ जाम ख़ान चांडियो नूरियाणी जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही।
वेलकम बैक नाज़रीन। जितां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो छॾियोसीं उतां वरी इन ॻाल्हि ॿोल जो सिलसिले खे जारी रखंदासीं। बस बेरोज़गारी आहे या बेरोज़गारी करे मिसाल ॻाल्हि हर इमरान ख़ान इहो तबाही ॾेई छॾी आहे मुल्क खे, या ॾिस बीमारी फैलिजी वई आहे, बीमारीअ करे हर को बेरोज़गार वेठो आहे, माण्हू आवाम वॾो परेशान लॻी पिया। पानी जी सहूलियत बि कोन्हे को, ॿाड़ो पाणी था पीऊं पिया, उहो शेखवा ते था वञूं पिया, असां वटि का सहूलियत कोन्हे का, रोड बि इहे भॻा पिया आहिनि, सो बेनज़ीर जा पैसा कोन था मिलनि पिया, उहे बंदि थी विया आहिनि, किस्त किस्त ते मिलंदियूं आहे बंदि करे छॾी अथनि। जे सऊदी खां मोटी आहे, सऊदी हर को वञे थो, इहे काथो पटे सटे वञे थो, तूं वरी पकड़ करे मोकिले अथनि, उहे असांजा बंदि करे छॾिया, अलाए पासपोर्ट जे करे अलाए छाजे करे बंदि करे छॾिया, महिरबानी करे असां सां तावन कयो वञे। अच्छा, हीअ जेकी बीमारी आई आहे त उन सां शहर त बंदि लॻा पिया आहिनि, तव्हां ॻोठाणनि ते केतिरो असरु पियो आहे? असां ते बि घणो साईं असरु थियो आहे, असां बि कोन था शहर वञूं, बसि बिरोही मौला खां थी मोटूं था। हाजी जाम खान चांडियो, मोहम्मद सालेह, ग़ुलाम हैदर या ॿिया केतिरा मियाँ बख़्श वारा, त ही ॻोठु तारीख़ी पस मंज़र में कहिड़ी हैसियत थो रखे, उन हवाले सां छा ॿुधाईंदो, ऐं जेकी बुनियादी सहूलियतूं आहिनि त हिन ॻोठ में कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ियूं न आहिनि? सभ खां अवल त पहिरीं असां चांडका जागीर जा रहाकू हुयासीं। 1942-43 धारा उतां असां फारिग थी गेरेलो उन जे भरिसां उते राश पज़ीर हुयासीं। उन खां बाद साल ॿ पोइ ॾाढो असांजो हाजी जाम खान चांडियो साहिबु अचे हिते 500 जिरे बनी वधी जागीराणनि खां हमीर ख़ान और नूह ख़ान, सो पोइ हिते असां राज पज़ीर थियासीं। कंबर जे नज़दीक हुअण जे करे तालीम ॾांहुं थोरो असां राग़िब थियासीं। उन वक़्त जी असांजी टही साईं अमीर हुसैन, इमदाद हुसैन, ममताज़, पीर मुनवर हुसैन, बशीर अहमद, अब्दुल सत्तार माशाअल्लाह हिन वक़्तु ऑस्ट्रेलिया आहिनि। इन हवाले सां असां हितां पढ़ाई शुरू कई। वीचारा पंधु हितां पढ़णु वेंदा हुआ, 3 किलोमीटर हितां पंधु पढ़णु वेंदा हुआ। हुन वक़्तु सवारी बि कोन हुई, साइकिलूं बि कोन हुयूं, बसियूं बि कोन हुयूं। सुबुह जो सवेर वीचारा मानी ॿधी वेंदा हुआ, वरी शाम जो वापसि मोटी ईंदा हुआ। उन वक़्तु बिजली बि कान हुई, ॾीए ते या बत्ती ॿारे पढ़ंदा। माशाअल्लाह अॼु असांजो उहो अब्दुल सत्तार साहिबु पाकिस्तान लेवल न पर दुनिया लेवल जो माण्हू आहे, उन ते असांखे फ़ख़ुरु आहे। माशाअल्लाह उन खां अलावा ॿिया असांजा केई मिट माइट के यशस्वी आहिनि, के डॉक्टर आहिनि, कुझु सियासत सां बि वाबस्ता आहिनि। उनमें ख़ासि करे असांजो रियाज़ हुसैन चांडियो साहिबु सदारती बि कैंडिडेट हुयो। मोहतरम असां 2-3 दफ़ा फार्म भरायो हुअईं, मोहतरम मां बि असां ते महिरबानी कई, काफ़ी असांखे नौकरियूं मिलियूं, असांजी पढ़ाई जो रुझान वधियो। सो माशाअल्लाह हिन वक़्तु असांजे ॻोठ जो कोई माण्हू गाह जी मथे ते हुनखे भरी हूंदी त बि इनशाअल्लाह अंग्रेज़ी में ख़त पढ़ी वेंदो या अंग्रेज़ी अख़बार पढ़ी वेंदो। असांखे उन पंहिंजनि ते, माइटनि ते, पढ़ाई ते, महिनत ते नाज़ आहे। 1946 में असांजो वालिद साईं नज़ीर हुसैन नूरियाणी खंडूअ मां फारिग थी अचे हिते स्कूल खोलियो 1965 में। 1965 खां वठी माशाअल्लाह असांजे ॻोठ में पढ़ाई रवां दवा आहे। अॻे बाबा उस्ताद महिनतूं कराईंदा हुआ, मोकल जो नाम ई न हूंदो हुयो, गुसाइण जो नाम ई न हूंदो हो, वॾी महिनत हूंदी हुई। मुंहिंजे ख़्याल में उन वक़्त जी फाइनल अॼोकी MA, MAd, BABT उन्हनि जे ॾाढो कुझु बि न आहिनि। अलाह जी महिरबानी सां ॿनियुनि जा टुकड़ा पंहिंजा हुया, पढ़ी पियासीं, नौकरियूं बि थियूं, ॿनियूं बि थियूं। ॾाढा सफ़ेद पोश इज़त भरिया माण्हू, न कंहिंखे ॾियूं न कंहिंखे ॾुखायूं। सो इन हवाले सां ॾाढा असां ख़ुशख़ुरम आहियूं। कुझु ग़रीबी लॾो बि असांजो आहे, मिट माइट वीचारा के असांजा ग़रीब आहिनि वीचारा, उनखे बि ख़ासि करे हिन वक़्तु उनखे बि कुझु फंड जी ज़रूरत आहे। के वीचारा मिट माइट पोरियो पाल करे वीचारा पंहिंजे ॿचड़नि जो गुज़रान कनि था। कुझु घर आहिनि त ख़ुदा रा अगरि जे उनजी कुझु असांजी सिंध गवर्नमेंट पारां जे कुझु उनखे ॾिनो वञे त ॾाढो हिकिड़ो सुठो अमल थींदो।
अच्छा उस्ताद साईं, असांजे ॻोठ जाम खान चांडे जो वॾो बुनियादी जेको मसइलो रहियो आहे पीअण जे पाणीअ जो, त औरतूं जेके आहिनि उहे मथनि ते दिला मट खणी किलोमीटर 2 किलोमीटर पंधु करे पाणी भरे थियूं अचनि पियूं, त छा हितां जे चेयरमैन या इंतिज़ामिया या तव्हां ॻोठणनि कॾहिं वाटर सप्लाई जे लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि? असां पहिरीं 2005 में कोशिशूं वरितियूं हुयूं। इन खां अनफॉर्चुनेटली असांजी देह बि कलर, तपो बि कलर, त सभु कलर आहिनि। उन हवाले सां पाणी जी असांखे तकलीफ़ आहे। पाणी ते असांजा ख़ासि करे ॿार या ॿारड़ियूं वीचारियूं 2 या 3 नंबर परते वञी परी साइड खां पाणी वञी भरे अचे ॻोठ में अचे मुहैया कंदियूं आहिनि। हिकु टाइम बिजली ईंदी आहे सॼे ॾींहं में, 1 कलाकु वरी मोटी ॿिए ॾींहं ते 1 कलाकु कोन ॾींदा आहिनि। पाणी ॾींदा आहियूं सॼो ॾींहुं पंध में लॻी वेंदो आहे, परे खां भरे ईंदा आहियूं, कोन्हे का सहूलियत मिड़ई वेठा आहियूं। तव्हांजे ॻोठ जा पढ़ियल लिखियल माण्हू बि खोड़ सातरा आहिनि, उन्हनि ॻोठ जे लाइ कुझु न कयो आहे। हर को लॾे छॾे हलियो, सुख सुकून न हो, बसि छॾे ग़रीब वेठा आहियूं, हर को हले वियो, छा कयूं। तव्हां हिते ज़मीनुनि जो कमु बि कयो? कयूं था, ज़मीनुनि जो कमु लाभ कंदा आहियूं, इहे बोह मेड़ींदा आहियूं, जेको कमु हूंदो आहे झंग जो सभु कंदा आहियूं पाण मां ई। तव्हांजो ॻोठ शहर जे भरिसां पोइ बि सहूलियतूं छो न आहिनि? कोन्हनि खे सहूलियतूं, अलाए छा थियो अथनि, ऑफिसर अचनि बि वोट वठियूं हलिया वञनि, वॾा वॾा माण्हू मोटी संभाल न लहनि, त छा आहे छा न आहे, बसि असांखे मिले कुझु कोन थो, न शहर वञूं न बुख वञा घर पिया आहियूं, बसि नथा वञूं। तव्हांखे शहर नथा छॾनि? न ग़रीब आहियूं, ॾियूं हा बीमार थियूं, असां कहिड़ी हुकूमत दवा वठी ॾींदी, न ॾींदी न, पोइ इन खां पंहिंजे घर पिया आहियूं, पोइ लूणु मिर्च पुसाए खाऊं या को लस्सी पाणी खाऊं, बाक़ी नथा वञूं। बीमारी बड़ी थिए त पोइ काॾे वञूं दवा खां? बसि कयूं वेठा आहियूं, पोइ जेकॾहिं शहर वञूं न त के ॿार स्टोर तो टिकियूं टिकियूं वठी अचनि, उहे पीऊं बसि। ॿार पढ़ाईंदो मस्जिद में, सॼे ॻोठ वञी पढ़ायो, पोइ मास्टर नदी पोइ खणा छा, हाणे ॾाढा काथे पढ़ायो। उहे जेके तव्हांजे ॻोठ जा पढ़ियल लिखियल माण्हू छॾे विया, उन्हनि करे ॻोठ लाइ का सहारा लधी आहे? हा, कई न लधी आहे, ईअं वोट वठियूं हलिया वञी, पोइ साह वेंदा आहिनि, का शइ न फंड अचनि, उहे छपाई खाई छॾनि। केतिरा माण्हू तव्हांजे ॻोठ मां लॾे विया आहिनि? घणा लॾे आहिनि, केतिरा घणा लॾे आहिनि। कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि तव्हांजे ॻोठ में? असांजे सहूलियत पाणी कुझु कोन्हे, पाणी पीअण जो आहे? पाणी का शइ कोन्हे, परे था भरे ॾियूं स्कूल ॾे वञी, गॾा ॾे स्कूल ॾे पाणी पीअण लाइ, माल माल पाणी न पीए, वेठा आहियूं बसि कयूं। रोड ॿधल रस्तो ठहियो पियो आहे, असांजे घर वेंदा आहियूं कोन को। जी असांजो ॻोठ तक़रीबन अॼु खां 70 खां 80 साल पुराणो आहे। असां कंबर शहर जे भरिसां हुजण जे बावजूद बि असां वटि का सहूलियत न आहे। रोड ठहियल आहे जेको बि अणपूरो ऐं अधूरो आहे। असांजा नुमाइंदा जेके आहिनि, असांजा जेके तक जा उहिदेदार आहिनि न, उहे सिर्फ़ु असांखे वोट वठण महिल यादि कंदा आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे त हीअ बि ॻोठु आहे। वरी 5 सालनि में असां ॾे मोह बि न कंदा आहिनि। असां ॾे न चेयरमैन थो अचे न काउंस, अॼु ॿियो त ठहे पर असां वटि काउंसलर बि कॾहिं कोन आयो आहे। MLA MP त पंहिंजी जाइ ते आहिनि। असां वटि पाणी पीअण जी सहूलियत कोन आहे। असांजा ॿार असां पाण अॼु हितां खां 2 किलोमीटर परते वञी पाणी भरे था अचूं, मथे ते भरे था अचूं, के गाॾे ते भरे था अचनि, के मोटरसाइकिलनि ते भरे था अचनि। असां वटि ईअं सम्झो त पाणी पेट्रोल खां बि वधीक महांगो आहे। असां वटि अहिड़ी का बि सहूलियत कोन्हे। बिजली आहे जेका न हुअण बराबरि आहे ऐं असां वटि गैस जी सहूलियत बि कोन्हे का। असां जो ॿारड़ा धुआं जले पंहिंजो बारिश में मींहं में मानी कनि था पिया, वॾी तकलीफ़ आहे। असांजो ॻोठु जेको आहे त कंबर जे तमामु जेको भरिसां असांजे ॻोठ में वॾा पढ़िया लिखिया बि आहिनि। असांजे लाइ का बि सहूलियत कान्हे। पाणी त आहे ई कोन, जेको असां परे खां शेख वाह हेॾां ताईं फाल खां ओरियो न नलको लॻल आहे। बच्चा ॿार वञी उते गैलियूं भरे था अचूं। तमामु असांखे तकलीफ़ आहे। रोड आहे ई कोन, बिजली जेके कलाक बि कोन थी अचे ऐं 18-19 ॾींहं थी विया आहिनि असांखे कोन राशन मिलियो आहे, न कंहिं UC चेयरमैन का बि शइ न ॾिनी आहे, कुझु बि न। जेके आयो आहे पंहिंजनि खे ॾेई असांखे का बि शइ कोन ॾिनी।
नाज़रीन, ॻोठ जाम खान चांडियो जो ही अखियुनि खां माज़ूर नौजवान हाकिम अली आहे ऐं हिन खे नंढपिण खां वठी ॻाइण जो बि शौक़ु रहियो। त इन सिलसिले में हिन नौजवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन खे ॻाइण जी हद ताईं केतिरो शौक़ु रहियो आहे ऐं हिन खे केतिरी मोट मिली। हाकिम अली, इहो ॿुधाए त तोखे ॻाइण जो शौक़ु कीअं थियो? साईं, मां नंढो हूंदो हुउमि, मां माल गाल चारींदो हुउमि, मूंखे वॾो शौक़ु हूंदो हुओ, मुंहिंजी कंहिं बि अॼु ताईं मदद न कई आहे। अच्छा, त कंहिं ॻाइण जे हवाले सां कंहिं कंपनियुनि वारनि या उन्हनि खे या रेडियो ते तो पंहिंजो आवाज़ु ॿुधायो? हा साईं। कंहिंखे ॿुधायो? हा, रेडियो लाड़काणे ते। अच्छा, पोइ छा उते उन्हनि उन्हनि चयो तुंहिंजो आवाज़ु भलो आहे, ॾाढो आहे, पर मदद अॼु ताईं कंहिं न कई, सभिनी खे धिकारे मूंखे छॾियो, फिटी करे छॾियो, हाणे अखियुनि खां मां नाबीन थी वियुमि। अच्छा, नज़र वग़ैरह पए अथी कुझु? साईं बसि नज़र हाणे बसि हाले हाल फ़िलहाल न आहे। अच्छा, इहो तव्हां को गानो असांखे पंहिंजो ॿुधाए जेको तव्हांखे घणो वणंदो हुजे जंहिंजे करे तव्हां मक़बूल थिया हुजो। दिल भर जित भी तू हुजी है, रखई खुश खुदा रब खा है दुआ, तू दुखिया ॾिसे न ॾींहड़ा, आहियां माण्हू मां फ़क़ीर, आहियां माण्हू मां फ़क़ीर, मुंहिंजा प्यारा परस्तार सिंध जा सभई अमीर, अञा मौला वधावई, अञा मौला वधावई, अञा मौला वधावई, अञा मौला वधावई। जीअं त असांजे हिन ॻोठ में जामखान चांडे में ही 50 साल खां ॻोठ जेको आहे सो तक़रीबन जेको आहे सो आबाद आहे ऐं हिन ॻोठ में का बि सहूलियत कोन्हे का। जेको बि हिते ग़रीब तबिको आहे सो उहो पीड़िजी रहियो आहे ऐं जेके सरमाएदार आहिनि उहे हितां लॾे छॾे हलिया विया आहिनि ऐं पोयनि जी जेको आहे सो का बि मालिकी वग़ैरह कोन्हे का। असांजा यूसी जा जेके चेयरमैन आहिनि या नाइब नाज़िम आहिनि जेको बि आहिनि उहे हिकिड़े जेको आहे सो वोट खां पोइ हिकिड़े जेको आहे सो हिन टाइम ताईं ज़ाहिर ई कोन थिया आहिनि त पोइ ते बि को ग़रीब गुरबो आहे को उनजी का सार संभाल लही वञे। नाज़रीन, नवां ॻोठ जाम खान चांडियो नूरियाणी जे रहवासियुनि जूं ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त असीं कंबर खां सिर्फ़ु 3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहियूं, पर पोइ बि असांखे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। इन सहूलियतुनि न हुजण जे करे जेके बि सरहंदी वारा हुआ उहे हिन ॻोठ मां लॾ पलाण करे कंबर, लाड़काणो, हैदराबाद, जामशोरो, कराची, इस्लामाबाद ऐं पाकिस्तान जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि सां गॾोगॾु बैरून मुल्क ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, अमरीका ताईं बि हिन ॻोठ जा माण्हू उते रिहाइश पज़ीर आहिनि। इन सिलसिले में उतां जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन्हनि जी या त एतिरी हलंदी पुॼंदी कान आहे या उन्हनि जी एतिरी ॼाण सुञाण नाहे, जंहिंजे करे ही ॻोठ जाम खान चांडियो जेको 80 साल पुराणो हिकिड़ो क़दीमी ॻोठ आहे उहो हिन बुनियादी सहूलियतुनि खां जहिड़ो बिजली, पाणी, रोड रस्तनि खां महरूम रहियो आहे। ऐं स्कूलनि जी हालति तव्हां पाण ॾिठी त उहे ज़ुबून हाल थी विया आहिनि, त उहे इमारतूं ॿीहर कोन जोड़ियूं थी वञनि पियूं ऐं जेका शुरूआती बुनियादी तालीम हुई उहा बुनियादी तालीम बि हाणे हिते सही तौर ते नथी ॾिनी वञे। आख़िर ही जेके मामला आहिनि, ही जेके मसइला आहिनि, इहे केरु हल कंदो ऐं हे जेके ॻोठ वीरान थींदा पिया वञनि ऐं शहर आबाद थींदा पिया वञनि त उन्हनि ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं कॾहिं मिलंदियूं ऐं ही जेके ॻोठ वीरानी जे वर चढ़ंदा पिया वञनि उन्हनि खे वीरान थियण खां केरु बचाईंदो? इहो हिकु सुवालु आहे पंहिंजी जॻह ते। हिन प्रोग्राम अवामी मसइला में वरी कंहिं ॿिए मामले ते कंहिं ॿिए मसइले ते अवां सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान पीर कयूम खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।